पाकिस्तान पीपल्स पार्टी वफाकी सरकार खिलाफ कराची का इस्लामाबाद ताईं लॉन्ग मार्च शुरू करे छड़ियो। बिलावल भुट्टो ज़रदारी की अगवानी में मज़ार कायद का शुरू थियल मार्च पंहिंजी मंज़िल तरफ़ रवान हुआ। मलीर खारे धाबे की ठठे सजावट समेत मुख्तलिफ हंधनि ते शानदार आजियां आसमा भाउ खे मार्च का अॻु इमाम ज़ामिन बधी रवानो कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त बस घणो थियो, हुननि 3 साल ॾिठो, हाणे सेलेक्टेड खे घर वञणो पवंदो। लॉन्ग मार्च हुकूमत ख़िलाफ़ जंग जो ऐलान ऐं इस्लामाबाद वारनि लाइ ट्रेलर आहे। 12 रुपया पेट्रोल महांगो करे न्याज़ी चवे थो घबराइणो नाहे। अवाम सेलेक्टेड हुकूमत मां छुटकारो चाहे थो ऐं हू सेलेक्टेड खे घर भेड़ो करण लाइ निकिता आहिनि। हू इस्लामाबाद पहुची हुकूमत ते हमलो कंदा ऐं अवामी ताक़त ज़रिए सेलेक्टेड खे हटाए हक़ीक़ी अवामी हुकूमत ठाहींदा। तहरीक इंसाफ जो पीपीडी सिंध सरकार खिलाफ मार्च मंजिल तरफ रवा। शिकारपुर, गौसपुर, कंधकोट समेत मुख्तलिफ हंधनि ते आजियां। शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी पुछण खां अॻु में ई ॿुधाए त पीपल्स पार्टी जी हुकूमत गुज़िरियल 15 वरनि में सिंध जी अवाम लाइ छा कयो आहे। पीटीआई थर जे माण्हुनि खे सिहत कार्ड ॾिना, पर हू पुछण चाहिनि था त बाक़ी सिंधियुनि खे संदन हक़नि खां छो महरूम रखियो पियो वञे। हू सिंध जी अवाम खे हेल्थ कार्ड ॾियणु चाहिनि था, पर पीपी रुकावट बणियल आहे। अली ज़ैदी जो चवणु हो त पीपी पार्टी न पर ज़रदारी माफ़ी आहे। बिलावल जी तकरीर ईअं आहे जीअं बिना ब्रेक गाॾी हुजे। अवाम खे पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो ज़मीर मूजिब करणो पवंदो। इमरान ख़ान मुल्क लाइ बहितर कमु करणु चाहे थो। सिंध जी अवाम पीटीआई जे मार्च खे रद्द करे छॾियो आहे। पीटीआई मार्च महांगाई, बेरोज़गारी ऐं ग़ुर्बत जी हिमायत में कढियो वियो आहे। मार्च में शामिल मुरीद पंहिंजे मुर्शिद जो दीदार करण लाइ आया आहिनि। सिंध जी अवाम जी हिमायत ऐं वोट सदाईं पीपी जो आहे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख अवाम तरफ़ां ठुकराइण सबबि अली ज़ैदी वाइड़प जो शिकार थी वियो। नाइलनि जे टोले मुल्क खे तबाही जे कंधे ते पहुचाए छॾियो आहे। अली ज़ैदी क्लीन कराची जे नाले ते करोड़े रुपया वरिता आहिनि। मुर्तज़ा वहाब जी पीटीआई ते सख़्त तनक़ीद। रूस ऐं यूक्रेन विच में जंग जारी। यूक्रेन गादी वारे शहर कैफ खे महफ़ूज़ कंदे रूसी फ़ौज खे मुल्क जे ॿिए वॾे शहर ख़ारकेफ मां बि धिके छॾियो। अमरीका ऐं ओलह जे मुल्कनि तरफ़ां रूसी मुआशी नाकाबंदी, रूसी बैंकूं आलमी बैंकारी निज़ाम मां ॿाहिरि। रूस जवाब लाइ पंहिंजा एटमी हथियार बि हमलनि लाइ तयार करे छॾिया। यूक्रेन वरी साणस बेलारूस जी सरहद ते ॻाल्हियुनि लाइ तयार थी वियो। 4 ॾींहनि जी वेढ़ दौरान शहरनि समेत 240 यूक्रेनी मारिजी विया। लखे माण्हू दरबदर ॿियनि मुल्क ॾांहुं लॾ पलाण। भारतीय हवाई फौज तरफां अगराई खिलाफ ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड के 3 साल मुकम्मल। भारतीय हवाई फौज जहाज़नि पाकिस्तान जे हदनि में दाख़िल थियण जी कोशिश कई हुई। पाकिस्तानी हवाई फौज 2 भारतीय जहाज़नि खे किरायो हो। हवाई फौज तरफां नओं नग़मो जारी। DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार जो चवणु आहे त 3 साल अॻु अॼोके ॾिहाड़े ते भारतीय अगराई जो भरपूर जवाब ॾिनो वियो। हवाई फौज 2 भारतीय जहाज़नि खे किरायो। सामूंडी फौज भारतीय आबदोज़ खे ॻोल्हे लधो। हथियारबंद फौज मुल्क जे बचाव लाइ पुरज़ब आहे। अगराई जे जवाब में रुगो हथियार ऐं अंग न पर क़ौम जो अज़म ऐं फौज जो ऑपरेशनल तयारियूं कामयाब रहंदियूं आहिनि। ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड पेशवानी महारत जो सबूत आहे। DGISPR पाकिस्तान जिंदाबाद जो नारो बि लॻायो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी ज़रिए तकरारनि जे हल ते यकीन रखे थो, जंहिंखे कॾहिं बि कमज़ोरी जी अलामत न समझणु घुर्जे। पाक फौज कंहिं बि अगराई जो भरपूर जवाब ॾींदी। 27 फ़रवरी 2019 ते भारत खे ॾेखारियो जॾहिं संदन मथां हमले जी चूंड कई। क़ौम जी हिमायत रखंदड़ संदन हथियारबंद फौज हर सतह ते अगराई जो जवाब ॾींदी ऐं कामयाबी माणींदी। पाकिस्तान जे बहादुर फौज भारतीय अगराई खे हिकदम नाकाम बणायो। 27 फ़रवरी 2019 ते 2 भारतीय जहाज़नि पाकिस्तानी फिज़ाई हदनि जी भञकड़ी कई, जिन खे हवाई फौज किराए छॾियो। पाकिस्तान पुरज़म अंदाज़ में पंहिंजी ख़ुदमुख्तियारी जो तहफ़्फ़ुज़ ऐं सब्र जो मुज़ाहिरो कयो। पढ़े ही तर्जुमान। ये सारे मुफाद परस्त इकट्ठे हो गए एक इमरान खान के खिलाफ। दर्जा 12 ॼणा हलिया वेंदा। घर वज़ीर शेख रशीद जी दावा। संदसि चवणु आहे त अपोज़िशन में बेएतमादी रिथ ते डेडलॉक आहे। इत्तेहादी साणनि गॾु आहिनि ऐं रहंदा।
इक़्तिदार जी विच ते मुखालिदर लाइ फ़ैसिलो करणु ॾुखियो आहे। खेसि यकीन आहे त मुखालिदर वारा 23 मार्च ते बि इस्लामाबाद न ईंदा। मुखालिदर जेको तमाशो करणु चाहे पई उहो रुगो 9 ॾींहनि जो आहे। न छांगा मांगा आहे न मरी। उहे माण्हुनि खे किथे रखंदा? बिलावल खे इस्तीफ़ा घुर्जे त लाल हवेली अचे, मुल्क में डफेर जो ख्वाब ॾिसंदड़ नाकाम थींदा। लॉन्ग मार्च में हुकूमत का रंडक न विझंदी, सिक्योरिटी फराहम कई वेंदी। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अपोज़िशन खे ख़बर ई नाहे त संदन लीडर केरु आहे। 15 ॾींहनि खां ॿुधनि पिया त बेइतमादी रिथ अची रही आहे। अपोज़िशन सिर्फ़ सियासत जो दुकान चमकाए रही आहे। जहांगीर तरीन हुकूमत सां गॾु आहे। चोरनि खां छुटकारे जो वक़्तु अची वियो आहे। हैदराबाद में सिंध यूनाइटेड पार्टी तरफां मोहब्बत ऐं बधी मार्च अॻवाननि ऐं कारकुननि जी वॾी अंग में शिरकत। ज़ैन शाह जो चवणु आहे त चूंडुनि वक़्तु पीपी ऐं कराची जूं कुझु पार्टियूं वोट लाइ नफ़रतूं पखेड़ींदियूं आहिनि। सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि में नफ़रतूं ख़तमु करण लाइ मार्च कयो वियो आहे। पीपी मार्च करे इस्लामाबाद ऐं पंजाब खां शाबाश वठणु पई चाहे। घोटकीअ में JWC जो कन्वेंशन सहाफ़िन, अदीबनि, शाइरनि, सिविल सोसाइटी जे अॻवाननि समेत ॿियनि जी वॾे अंग में शिरकत। अॻवाननि जो चवणु आहे त मुआशिरे में मज़लूम बेपोच माण्हुनि खे इंसाफ़ ॾियारणु संदन मक़सदु आहे। वकीलनि, अदीबनि ऐं सिविल सोसाइटी खे तंज़ीम में शामिल करण जो मक़सदु बेपोच माण्हुनि जो सुघारो आवाज़ बणिजणु आहे। फ़ोत अंग वधी 30,173 थी वियो। 847 नवां केस ज़ाहिर थियण बाद 15,08,504 खां वधीक वायरस मुतासिर। 36,803 खां वधीक एक्टिव केस। 14,41,528 मरीज़ सिहतयाब। हाकारी केसनि जी शरह 2.11% रिकॉर्ड कई वई। मलीर जो इलाइक़े बकरा पिड़ीअ वेझो घर जी छित किरण सबब ॿिनि नींगरिन समेत 3 बाड़ा फोत लाश अस्पताल मुंतकिल। बाक़िबाज़ संदन घर में कोहराम मतल। इलाइक़े में सोग। ऐं पाकिस्तान सुपर लीग 7 जो चैंपियन केरु बणिजंदो? फ़ैसिलो अॼु थींदो। लाहौर कलंदर जी मुल्तान सुल्तान ख़िलाफ़ बैटिंग जारी।